नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थरपारकर जे ॻोठ मलियार बजीर में 8 जनवरी ते तइलीमी ॾियारो इकरा मौला कमेटी यूसी सोबियार तरफ़ां गवर्नमेंट ऐं दोस्ती सथ CSSP प्राइमरी स्कूल हाजी अब्दुल अज़ीज़ पाड़ो जे तावन सां मल्हायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ तइलीम जे हवाले सां शागिर्दनि बैत खाका तक़रीरूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ रांदियूं पिणु कयूं आहिनि, जंहिंमें फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, मल ऐं ॿियूं रांदियूं पिणु कयूं वियूं, जंहिंमें मौजूद स्कूल जा उस्ताद पिणु शामिल हुआ। उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तइलीमी ॾियारो हर नंढनि वॾनि शहरनि समेत ख़ासि करे ॿाराड़ी जे पुठिते पियल इलाइक़नि में मल्हाइणु घुरिजे। थरपारकर उहो वाहिद इलाइक़ो आहे जिते तइलीम समेत ॿारनि खे मुख़्तलिफ़ रांदियुनि ते वधि खां वधि ध्यानु ॾियण जी ज़रूरत है, छो त तइलीम सां गॾु रांदि रूंद भी ज़िंदगी जो हिस्सो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।